अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधजक न्यूज़ ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां गॾु यासीन मां ख़बर शेयर कंदा हलूं। गॾु यासीन मंदरपुर मौलाजी रेवासन नारी लारेब लाशारी अमरोड शरीफ जे रेवासी अफज़ल जमाली सां भावलपुर जी अदालत में प्यार जो फरणो करे छॾियो। उन मौक़े ते नारी लारेब लाशारी ॿुधायो, लारेब जमाली थी ॻाल्हायां, तालका गड़ियासीन मोहल्ला मदनपुर। मां पंहिंजी पसंदि जी शादी कई आहे। मूंखे कंहिं अगवा नाहे कयो। मुंहिंजी शादी पिया कराइनि, पैसा वठी करे विया आहिनि मुंहिंजा अम्मी अबू। मां पंहिंजे मंगेदे सां शादी कई आहे। मुंहिंजे मुड़ुस जे घर वारनि खे मुंहिंजे अम्मी अबू वारा पुलिस खे पैसा ॾेई करे तंग था कराइनि। मां पंहिंजी पसंदि जी शादी कई आहे। मूंखे कंहिं बि अगवा न कयो। मां पंहिंजी मर्ज़ी सां निकिती आहियां घरां। DIG लाड़काना SP शिकारपुर पुलिस वारनि खे गुज़ारिश आहे त असांजे लाइ नोटिस कढनि, जीअं असांजे मुंहिंजे मुड़ुस जे घर वारनि खे कोई त तंग न करे। मुंहिंजी अम्मी अबू वारा पुलिस के पैसा ॾेई करे उन्हनि खे तंग था कराइनि। जीअं उन्हनि खे तंग न करे, तव्हां प्लीज़ असांजे लाइ नोटिस कढो। तव्हां सां वॾी गुज़ारिश आहे असांजी। ॿिए तरफ़ गिरफ़्तार थियल अज़हर जमाली जे वारसनि गुलहसन अली हसन मुरीद एजाज़ ऐं ॿियनि दाईंदे चयो त अफज़ल जमाली ऐं लारेब लाशारी प्यार जो परणो करे छॾियो आहे। पुलिस असांजे नौजवान खे बेगुनाह गिरफ़्तार करे असां सां वॾो ज़ुल्म कयो आहे। गॾु यासीन पुलिस हबीबुल्लाह कलवर असांजे घरनि में घिरी औरतुनि ते तशदद बाद घरनि खे भॼ करे लखनि रुपयनि जो सामान खणी विया आहिनि। असां सां थियल ज़ुल्म जो अज़ालो कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।